नाज़िन कंबर शहर जी सिविल अस्पताल सामूं काका मोहम्मद चांडियो जी रिहाइश गाह ते फ्रेंड फोरम पारां मछ कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि समेत वॾे अंग में माण्हुनि सकाफ़ती वेस ओढ़े शिरकत कई। फनकारनि गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे हाकिम ख़ासकेली। आवाज़ टीवी न्यूज़ नेटवर्क तरफा 6 दिसंबर ते सिंधी सकाफ़त के वारिस सिंध आबाद हुजे जे सिरे हेठ ऐलान वारे डी मल्हाइण के सिलसिले में फ्रेंड्स फोरम तरफा कंबर शहर के सिविल अस्पताल सामूं काका मोहम्मद अली चांडियो जी राशगाह ते मच कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें शहर के मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं महले वारनि क़ौमी वेस ओढ़े वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरीअ में नाले वारनि शहरनि वहीद चांडियो, इशफाक चांडियो, साहिल वसी, नजम अली सकाफ़ती बोली ऐं क़ौमी गीत ऐं शायरी ॿुधाए वेठलनि में वाह वाह कराए छॾी। कोई सठो नाहे, पखी तो पर हणे अन जो अञा दाणो फुटो नाहे, पखी तो पर हणे अन जो अञा दाणो फुटो नाहे, अञा हुन सिज ऐं चंड जो त रस्तो को बटियो नाहे, अञा ही ॾींहुं रोशन आ, अञा ही रात कारी आ, लतीफ़ी रात जी झरझंग में झूंगार जारी आ। दिल शिकस्तो न थी, दिल शिकस्तो न थी, दिल शिकस्तो न थी, ओ अटल आदमी किन जुगन खां वठी अंध सां पंध सां धुंध सां मुंहुं ॾेई आउं सम्झां पई तूं पियो मां थकी, दिल शिकस्तो न थी, दिल शिकस्तो न थी। गन मां किरंदड़ कणिन जो बिलो कर, ध्याननि जे धागनि मां किरंदड़ कणिन जो बिलो करे, गलीअ पंहिंजी सां गॾु गलिन अणगणिन जो बिलो करे। जॾहिं त मशहूर सूफ़ी फनकार सोनल फ़कीर क़ौमी गीत ॿुधाए वेठलनि खां दाद हासिल कयो। उन सिलसिले में मच कचहरीअ में वेठलनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त आवाज़ टीवी जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे हे ॾींहुं मल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे ऐं अलाह खां इहा ई दुआ आहे सिंध सदा आबाद हुजे। आवाज़ टीवी तमामु ई सुठो उनवान ॾिनो आहे ऐं उन जा असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे हीउ उनवान ॾेई हीउ ॾींहुं मल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। तमामु सुठो स्लोगन आहे, सुठो नारो आहे, सिंध सदा आबाद हुजे ऐं सिंध आबाद आहे त सिंधी माण्हू आबाद आहे, ख़ुशहाल आहे। सिंध जी आबादी सां असांजे वजूद जो, असांजे नसुलनि जो जियापो आहे। सिंध सदियुनि खां आहे, सदियुनि ताईं रहंदी इंशाअल्लाह। असांखे इन में शऊर जी ज़रूरत आहे। माण्हुनि जे हवाले सां असां हिकिड़ो शऊर ॾियूं सिंध जे आबाद हुजण जे लाइ ऐं तालीम जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां, ॿोली खे सगारे करण जे हवाले सां। आवाज़ टीवी जो जेको इहो स्लोगन आहे सिंध सदा आबाद हुजे, इहो स्लोगन हिकु हक़ीक़त ते मुबनी आहे ऐं हीअ तव्हां ॾिसो पिया हीअ रंग सकाफ़त जा, जंहिंमें टोपी बि आहे, अजरक बि आहिनि, पटका बि आहिनि, शाइरी आहे, महफ़िल मूसीक़ी आहे, हीअ रंग इहे साबित कनि था त सिंध सदा ई आबाद रहंदी। ऐं केतिरा जाबिर आया, आमिर आया जिन सिंध ते कब्ज़ो कयो, जिन ऐलान करे छॾिया त हाणे सिंध ते कब्ज़ो थी वियो आहे ऐं सिंध मुकमिल दारी क़ुवतुनि जे कब्ज़े में आहे। मच कचहरीअ में वेठल माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि इहो ई चयो त सिंध सदा आबाद आहे ऐं आबाद रहंदी, सदाईं आबाद रहंदी। ऐं असां ऐलान 6 दिसंबर ते जेको आहे आवाज़ टीवी सां गॾु ईद मल्हाईंदासीं। कैमरामैन अकबर चांडियो सां गॾु हाकिम ख़ासकेली, आवाज़ न्यूज़ कंबर।